जी नाज़रीन, इस वक्त हम कराची प्रेस क्लब के बाहर मौजूद है, जहां सिंध के सकाफत के हवाले से आज का दिन बड़े जोश और जज्बे से मनाया जा रहा है। हर उम्र का, हर नस्ल का, हर तबके का बंदा आज यहाँ प्रेस क्लब पर मौजूद है, जो अपने खुशी का इजहार कर रहे हैं। वहाँ से हम व्यूज़ लेंगे कि उनका क्या कहना है। सभिनी ॾेई छॾियो आहे त सिंध हिकु आहे ऐं कराची बि सिंध जो हिसो आहे ऐं जेकी माण्हू जेकी कुवतूं कराची खे सिंध खां अलॻि करे पेश कंदियूं आहिनि, उन्हनि खे हिकु ॾाढो सुठो स्लोगन बि असां ॾिनो आहे त सिंध असांजी आहे, सिंध जो चपो चपो असांजो आहे, सिंध जा ॿेट असांजा आहिनि, सिंध जी मिल्कियत असांजी आहे। माण्हू अक्सर चवंदा आहिनि, ठठोल कंदा आहिनि त सिंधी अची झूमंदा आहिनि, नचंदा आहिनि, सिर्फ़ु नचणु सकाफ़त आहे जा। मां उन्हनि खे चवंदो आहियां त जॾहिं माण्हू ख़ुशि हूंदो आहे, जॾहिं ख़ुशी ईंदी आहे, जॾहिं बहार ईंदी आहे, जॾहिं असांजा अंदरि मन मोहिजी असांजा वेंदा आहिनि, त पोइ असां ख़ुशि थींदा आहियूं ऐं खिलंदा आहियूं, टिलंदा आहियूं ऐं उनजो हिकिड़ो सबूत थी बि आहे। पर वरी हिकिड़ी ॿी ॻाल्हि बि हूंदी आहे, के माण्हू वरी चवंदा आहिनि त यार सिंध में अञा का ख़ासि अहिड़ी सुठी का ॻाल्हि न थी आहे, सिंधी छो ईअं झूमणु घुराए। पर असां उन्हनि खे चऊं था त भली असांजे अंदर में ॾुख हुजनि, भली असांजे अंदर में जो हुजनि, पर पोइ बि असां मुल्क सलामत रखंदासीं। दुश्मन ते दहमान ज़रूरी आहे प्यारा। अॼु सिंध जो, सिंधियुनि जो कल्चर जो ॾींहुं आहे, सकाफ़त जो ॾींहुं आहे ऐं सिंध जी तहज़ीब जेका आहे उहा हज़ारे साल पुराणी आहे। सिंधु दरिया ते हूअं बि दुनिया में दरियाहनि ते तहज़ीबूं जनम वठंदियूं आहिनि। सिंधु दरिया जे ॿिन्ही किनारनि सां ॾिसंदा त असांखे तहज़ीब मोहन जे दड़े जहिड़ा ओञाण मिलनि था। त अॼोको ॾींहुं जेको आहे उहो न रुॻो सिंध में, पर सॼी दुनिया में जिते बि सिंधी रहनि था, कैनेडा में, अमेरिका में, यूके में, दुबई में, हर मुल्क में, चाइना में, उते सिंधी माण्हू जेको आहे अॼोको ख़ुशीअ जो ॾींहुं करे मल्हाइनि पिया। ऐं अॼोके ॾींहं ते किरोड़े सिंधी जेके अॼु रोडनि ते निकिरी आया आहिनि, कराची, सखर, लाड़काणो, नवाबशाह समेत, उहे हीअ घुर था कनि त सिंधी समुंड में जेके ॿेट आहिनि उहे असांजी मिल्कियत आहिनि। कारूंजर जबल जेको 2.5 अरब साल पुराणो आहे उहो सिंध जी मिल्कियत आहे। उन ते असां का बि कब्ज़े परस्ती जेका असां क़बूल कोन कंदासीं। मिसिंग पर्सन्स जी आज़ादीअ जो जेको आहे सो अॼोके ॾींहं ते किरोड़े सिंधी मुतालबो करे रहिया आहिनि। बहुत अच्छे हैं, हमारा ये सिंधी का कामयाब रहे, खुशहाल रहे। कोई इनमें भी कोई पाबंदी नहीं है, कोई पर्दा नहीं है। सब बहुत अच्छे मोहब्बत वाले लोग हैं, बहुत इज्जत करते हैं मुसलमान की भी। यहाँ आई हूँ, मुझे बहुत अच्छा लग रहा है, मैंने बहुत एंजॉय कर रही हूँ। मैं पहली दफ़ा इसमें शिरकत कर रही हूँ, लेकिन यहाँ लोग बहुत अच्छे हैं, अजरक पहने हुए हैं, टोपियाँ सिंधी पहने हुए हैं। मुझे बहुत मज़ा आ रहा है इधर, बहुत मुझे अच्छा लग रहा है। और हमारी दुआ है कि सिंध हमेशा जिए, अजरक जिए, अजरक टोपी जिए। असीं सिंधी आहियूं ऐं असीं की क़ौम आहियूं। असीं जाम शहर आया आहियूं, असांजो फ़ख्रु थिए थो त असीं सिंधी क़ौम आहियूं। ऐं अॼु ईद आहे, अॼु ईद जे ॾियारे सभिनी सिंधी भाइरनि खे ईद मुबारक हुजनि। महिरबानी।